पन्नो आखिर जे स्कूल में एकता आजिया जी तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि सिंधी लिबास पहिरे टेबलोस पेश कया। वधीक तफ़सील ॾिसूं था मुनीर रेहो जी हिन रिपोर्ट में। एकता तकरीब जो हाल असांजे शागिर्दनि पारां टेबलोस पेश कया आहिनि उन खां पुछंदासीं त 2 डिसंबर एकता ॾियारो कीअं मल्हाई। 2 डिसंबर जो एकता ॾाढो वीआईपी हूंदो आहे, जीअं मल्हाइण में ॾाढी ख़ुशी थींदी आहे हिते असां सभिनी खे। ऐं असांखे सुजाग कयूं त असां सिंधी क़ौम छा आहियूं ऐं असांखे उन बाबति ॿुधायो वियो। What do you mean by that? I don't understand your question. Oh my God! Are you crazy, man? असां एकता जे हवाले सां तमामु ज़बरदस्त सिर्फ़ु हिन साल सिर्फ़ु असां न कंदा आहियूं, हमेशह ज़बरदस्त असां जेके असांजा मान वारा टीचर आहिनि जेके बि आहिनि तमामु ज़बरदस्त असांखे टेबलो पेश कया वेंदा आहिनि ऐं असां ॾाढो मज़ो कंदा आहियूं, इंजॉय कंदा आहियूं। आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। 2 डिसंबर असां पंहिंजे जोशो खरोश सां मल्हाईंदासीं, जीअं हर साल मल्हाईंदा आहियूं, पर हिन दफ़े वधीक जोशो खरोश सां मल्हाईंदासीं। ओ सिंध मुंहिंजी अमां, ओ सुंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो थियां, छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। कैटीन जे ॾिनल सॾ अॼु पनवा किले सिटी कॉलेज में जेके आहे तकरीब मुनक़िद थी, एकता तकरीब मुनक़िद थी, जंहिंमें शागिर्दनि पारां जेके आहिनि त मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया ऐं सिंधो अमड़ खे भेटा पेश कई, जिते शागिर्दनि पारां इहो वचन कयो वियो त जेके 2 डिसंबर का बि शइ कैटीन सां गॾु मल्हाईंदासीं ऐं भरपूर नमूने तयारियूं कयूं वयूं आहिनि ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। कैमरामैन कामरान रहियो सां गॾु मुनीर रहियो, KTN न्यूज़ पनवा। नाज़रीन, जोही शाख में पाणी जी खोट खिलाफ